ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। मां आत्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार। बाबा चवनि था, कोई बि तव्हांजे जीवन में विघ्न थो विझे, परेशान थो करे, तव्हांखे जीवन में अॻियां नथो वधण ॾे, त उहो असांजो दुश्मन आहे। परमात्मा चईंदा, ॾिसो दुनिया में ॻाइनि न, निंदा असांजी जो करे मित्र असांजो, त ईअं कॾहिं सम्झी करे हलियो आहे भई ॿुधण में ॾाढो सुठो लॻंदो आहे, लेकिन असां हिन ॻाल्हि खे प्रैक्टिकल में कॾहिं अनुभव कयो आहे? कॾहिं जो असांजी निंदा करे थो, असां कॾहिं हुनखे मित्र सम्झो आहे दिलि सां? ॿाहिरां सां भले चओ, लेकिन दिलि सां कॾहिं सम्झो अथव? हा भई असांजो मित्र आहे, ॾिसो इहे असांजी निंदा थो करे, लेकिन इहे जेतिरो असांजी निंदा थो करे ओतिरो असां भॻवान सां जुड़ूं था, ओतिरो असां में सहन शक्ति वधे थी, ओतिरो असां में अगरि अहिड़ी कोई ग़लती आहे असां स्वयं खे चेक था करे सघूं भई मां अञा ताईं न सम्झो कि मूं में इहा आहे। जेके असांजी निंदा करे थो त कम से कम उहो असांखे ॿुधाए त थो कि हा तव्हां में इहा आहे। त परमात्मा असांखे चईंदो आहे कि जेको निंदा करंदो आहे न असांजे जीवन में, जो असांजे जीवन में विघ्न विझंदो आहे, रुकावट विझंदो आहे, असांजे लाइ बुरो ॻाल्हाईंदो आहे, हिक ॿिए खे असांजे लाइ बुरी ॻाल्हियूं चईंदो आहे, त माण्हू असां सां पुछंदा न आहिनि, असांजी कोई वैल्यू न रखंदा आहिनि, छो जो हुन चारो तरफ़ तव्हांजे प्रति कड़वाहट फैलाए रखी अथई। ॾिसो हिन सिचुएशन में हिकु माण्हू हूंदो आहे जो सहन न करे सघे, ऐं हिकु माण्हू त उहो डिप्रेशन या बीमार या टेंशन में अची वेंदो कि हाणे मां छा करां, मुंहिंजे त नाम ई बदनाम करे छॾियईं, हाणे मां कंहिंखे छा मुंहुं ॾेखारियां। वीचारो सोचे सोचे मरी वेंदो आहे, हली वेंदो आहे, बीमार थी वेंदो आहे। हिकु माण्हू हूंदो आहे कि अच्छा हिन मुंहिंजी चारो तरफ़ फैलाई अथई त मां बि फैलाईंदमि, त उहो सॼो ॾींहुं प्लानिंग में ई रहंदो आहे कि कीअं मां बि हिन जे बारे में कड़वाहट फैलायां, जीअं हिन मूंखे चए अथई। भई जीअं जीअं उहो चए उहो माण्हू बि हुन जे लाइ दुनिया में फैलाईंदो रहे। हिकु माण्हू ईअं थींदो आहे, हिकु माण्हू ईअं हूंदो कि चलो ठीकु आहे, हिन मुंहिंजी चारो तरफ़ ग्लानी कई, निंदा कई, कोई मूंखां नथो पुछे, कोई ॻाल्हि कोन्हे, भॻवान त आहे न। उहो माण्हू भॻवान सां जास्ती जुड़ी वेंदो। चारो तरफ़ कोई बि असां सां ॻाल्हाइण वारो न आहे, निंदा था करनि, असांखे सुठो नथा मञनि, असां सां दूर दूर था भॼनि, त ओतिरो जास्ती उहो पंहिंजी भक्ति में भॻवान सां जुड़ी वेंदो आहे। उहो माण्हू हिकु माण्हू हूंदो आहे कि कोई हुनजे जीवन में परेशानी विघ्न विझे ईअं करे न, त उहो ॿियो ई पंहिंजे कम में कोई माण्हू हुन सां ॻाल्हाईंदो न, लेकिन जेको माण्हू बिज़ी हूंदो आहे न, जंहिंजे दिमाग़ में कुझु लक्ष्य हूंदो आहे जीवन में कुझु करण जो, त उहो पंहिंजे कम में ई बिज़ी रहंदो आहे। माण्हू चए त चए, हुनखे कोई परवाह न थींदी आहे कि मूंसां कोई ॻाल्हाए तो नथो ॻाल्हाए, उहो पंहिंजे कम में बिज़ी रहंदो, हुनखे कोई परवाह ई न थींदी। हिकु माण्हू थींदो कि आतंकवादी थी वेंदो आहे। अॼु हिकु माण्हू आतंकवादी कीअं थींदो आहे? अॼु माण्हू जो दुनिया में इहे बिना ड्रजे माण्हू चोरी, खून, ग़लति कम जेका करनि था, हिननि में एतिरी शक्ति कीअं ईंदी आहे कि माण्हू कंहिंखे बि मारे छॾे, घर वेठे चोरी करनि, वॾा वॾा बैंक लूटनि, मतिलबु उन्हनि खे पुलिस ऐं गवर्नमेंट जी कंहिंजी बि परवाह न आहे।
भई उहो अगरि पकड़ाइण में अची विया त हुनखे जेल में बंदि करे छॾंदा, फांसी बि ॾेई छॾंदा, उहो बि परवाह न आहे उन्हनि खे। त ही शक्ति कीअं ईंदी आहे? जॾहिं सभु तरफ़ माण्हू कंहिंखे किनो किनो चईंदो आहे न, त उहो पोइ पंहिंजो रूप ॾेखारींदो आहे। भई हिकु माण्हू त चलो ठीकु आहे, किनो किनो चए थो त परवाह न कंदो, हिकु माण्हू भॻवान सां जुड़ी वेंदो, हिकु हुनजे लाइ बि ओड़ो ई किनो किनो फैलाईंदो। हिकु माण्हू सोचे सोचे डिप्रेशन में मरी वेंदो, ख़तम थी वेंदो, या ख़ुदि खे फांसी ॾेई छॾंदो। त परमात्मा असांखे चवनि था, ॾिसो, जो बि असांजे जीवन में विघ्न विझंदा आहिनि, परेशानी विझंदा आहिनि न, त हुननि सां अगरि असां सोचूं भई ठीकु आहे, असां सां कोई नथो ॻाल्हाए, असां उहो माण्हू भॻवान सां ज्यादा जुड़ी वञे, भॻवान ते विश्वास करे, त इहो केॾो सुठो आहे न। वैसे त माण्हू बुढ़ापे ताईं बि भॻवान खे सचे मन सां यादि ॾाढा मुश्किल करे सघंदा आहिनि। हा, ऐं अगरि माण्हू असां सां ई परे थो वञनि था त ॿियो ई सुठो, भई चलो असांखे टाइम मिलियो। कई कई माण्हू इहे सोचंदा आहिनि कि भले ठीकु आहे, असां नथा ॻाल्हाइनि, असां त पंहिंजे पाठ पूजा में बिज़ी हूंदा आहिनि, कि उन्हनि में ई मज़ो ईंदो आहे। ॾिसो था न, जीअं माण्हू न कंदा आहिनि, कृष्ण जी मूर्ति रखी हुनखे खाराईंदा पीआरींदा, हुन में बिज़ी रहंदा आहिनि, हुननि सां कोई ॻाल्हाए न ॻाल्हाए, पुछे न पुछे। कई माण्हुनि खे इहो समय खपे कि मां सिर्फ़ु भॻवान जी पाठ पूजा कंदी रहां। ऐं कई माण्हू सोचदा आहिनि न कि मूंसां सभु ॻाल्हाइनि, मां गृहस्थी हलायां, ईअं करां, सभिनि खे राय सलाह ॾियां, ईअं उहो। ॾिसो, वैरायटी टाइप जा माण्हू हूंदा आहिनि न, जीअं माण्हुनि खे वैरायटी टाइप जो खाइण पीअण सुठो लॻंदो न, ईअं ई दुनिया में बि वैरायटी टाइप जा माण्हू आहिनि। हिन करे कंहिंखे बि असांखे कंहिंजी बि कमी कमज़ोरी बुराई ॾिसी करे हुनखे किनो 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 चई करे हुनखे ठुकराईंदा न करो, न त या उहो भॻवान सां जुड़ी वेंदो न, त बि माण्हुनि खे सुठो न लॻंदो। भई ठीकु आहे, चलो तव्हां सभिनि खे किनो चओ था, उहो भॻवान सां जुड़ी वियो त ॾाढो ई सुठो। अगरि उहो पंहिंजे कम में व्यस्त आहे, तव्हांजी ॻाल्हियूं नथो ॿुधे, नथो परवाह करे, त उहो बि माण्हुनि खे सहन न थींदो आहे। त चलो उहो बि पंहिंजे कम में त बिज़ी आहे, तव्हांखे फालतू ॻाल्हियूं आहिनि, उहो त बिज़ी आहे न पंहिंजो, उहो बि सुठो। परमात्मा चईंदा आहिनि, हिकु माण्हू तव्हांजी ॻाल्हियूं ॿुधंदो, सम्झंदो, ख़ुदि खे परिवर्तन कंदो, अगरि हुन में कोई बुराई न हूंदी त उहो तव्हांजी ॻाल्हियूं ॿुधंदे हुए बि न ॿुधंदो। त परमात्मा चए थो, अगरि तव्हांजे कंहिंखे चइण सां, तव्हांजे कंहिंखे कोई माण्हू थींदो न, हुन कंहिंजे पुठियां ई पइजी वेंदो आहे। कोई ससु पंहिंजी नुंहं जे पुठियां पइजी वेंदी, नुंहं पंहिंजे ससु जे पुठियां पइजी वेंदी, कोई ॾेराणी ननंद, इहे वग़ैरह जेका बि माण्हू संबंधी, कोई पंहिंजे ॿारनि जी पुठियां पइजी वेंदो न। अगरि तव्हां ॿार खे, अॼुकल्ह जा ॿार पहिरियों त ॾिसो, माण्हू ॿार चुप बि वेही रहंदा हुया, ॾाढा सहमजी वेंदा हूंदा, हुनजो पाप पवंदो आहे माउ बाप ते। हीअं थोरी तव्हां माउ बाप आहियो त ॿारनि खे कीअं बि डांटे मारे अपशब्द चई सघंदा आहियो। केरु चयो आहे तव्हांखे हीअं चइण लाइ? भॻवान चयो आहे? भॻवान त ख़ुदि प्यार जो सागर, उहो त ख़ुदि कॾहिं डांटदो मारदो न आहे। हा, धर्मराज बि असांखे डांटदो मारदो न आहे, पंहिंजे कर्मनि अनुसार माण्हू पाण ई दुख झेलंदो आहे। ॾिसो, माउ बाप जो फर्ज़ु हूंदो आहे ॿारनि खे ठीकु रीति सम्झाइण। अॼु टीचर अगरि तव्हांजे ॿार खे मारे त तव्हांखे सुठो लॻंदो? त तव्हांखे कंहिं अधिकार ॾिनो आहे तव्हांजे ॿारनि खे डांटो मारो, अपशब्द चओ? हिकु थींदो आहे प्यार सां सम्झाइण, ठीकु आहे, थोरो परमात्मा त चईंदो आहे रोब बि न रखो, तेज आवाज़ सां ॻाल्हाइणो ई न खपे। त बि तव्हां सोचो था, चलो ठीकु आहे, त जीअं कृष्ण खे ॾेखारींदा आहिनि भई ओखली सां, उहो बि कूड़ ॻाल्हाईंदो, चोरी कंदो, चोरी त चोरी आहे, पर त बि हुनखे हुन बंदी छॾियईं, थोरो उहो कयईं, पर ईअं अपशब्द चई सॼे माण्हू अॼुकल्ह चईंदा आहिनि न पंहिंजे ॿारनि खे। त बाबा चवनि था, ॾिसो, अॼुकल्ह जा ॿार बि छो खुली वेंदा आहिनि? हिकु माण्हू आतंकवादी कीअं ठहींदो? तव्हां पंहिंजे ॿारनि खे अगरि, या पंहिंजे नुंहरनि खे, या पंहिंजे कंहिंखे बि घर में अगरि तव्हां ईअं ठुकराईंदव, कहिड़े बि इंसान खे तव्हां हिन दुनिया में जीअं रहण ई न ॾियो, चारो तरफ़ माण्हू हुननि जे पुठियां ई पइजी वेंदा आहिनि, त हिन जो पाप न पवंदो असांखे?
तंहिंजे करे ॾाढो सोचे सम्झी करे माण्हू त भई माण्हुनि वटि टाइम न आहे मतिलबु ॿारनि खे संभालण घर जो कमु करण में टाइम न आहे लेकिन फोननि ते हिक ॿिए जी गिलानी करण निंदा करण इहे थी करे ॿियनि जी लाइफ में इंटरफेयर करण हिन वटि हीअ आहे त मां वटि बि मां बि ईअं करां ईअं थी करे त मां बि ईअं करां मां छो पुठियां रहिजी वञा पोइ ॿियनि जे जीवन में ॿियनि खे जो मिले थो उहो हुननि जो भाग्य तव्हांखे जो मिलियो आहे तव्हां पंहिंजे भाग्य खे ॾिसो न तव्हां पंहिंजे भाग्य खे उन रीति हलायो तव्हां छो ॿियनि सां रीस था करो त परमात्मा असांखे ईअं ई चईंदा आहिनि कि जेको बि असांजे जीवन में विघ्न परेशानी या असांजे जीवन में असांखे अॻियां नथो वधण ॾे असांखे उल्टो सुल्टो चए थो करे थो त अहिड़े माण्हुनि जी ॻाल्हियूं ॿुधंदे हुए अगरि तव्हांखे लॻे थो मां अहिड़ी आहियां त ख़ुदि खे सुधारो अगरि तव्हांखे नथो लॻे कि मां अहिड़ी न आहियां त बि तव्हां हुनजे लाइ शुभ भावना शुभकामना रखी हुनखे बि उहो बि पंहिंजी हुन बुराई सां मुक्त थी वञे अहिड़ी कामना करो अहिड़ी भॻवान सां प्रार्थना करो भॻवान इहे बि अहिड़ी बुराइनि खां मुक्त थी वञे ऐं तव्हां पंहिंजे जीवन में पंहिंजे कर्म में लॻंदा हलो ॿियो तव्हांखे जेतिरो बि अगरि तव्हांखे जास्ती हुन माण्हुनि जी ॻाल्हियुनि जे कारण तव्हांखे दुख थो थिए परेशानी थी थिए त चलो परमात्मा खे यादि करे पंहिंजे ॿियो ई भॻवान सां जास्ती जुड़ो ॿियो ई भॻवान जा जेका बि माण्हू कई माण्हू कंदा आहिनि एतिरा नाम जपदा रहंदा आहिनि एतिरा पाठ कंदा रहंदा आहिनि पर हिन खां बि जास्ती अगरि तव्हां पंहिंजे कर्म में बिज़ी रहंदव न भई सॼो ॾींहुं पाठ करण सां बि सुठो न हूंदो आहे अगरि माण्हू कोई सॼो ॾींहुं नाम जपंदो रहे न पाठ कंदो रहे त उन वटि ॿियो बुराइयूं जास्ती ईंदियूं छो छा थींदो आहे भई अगरि असां जेतिरो भॻवान खे यादि कंदा आहियूं न त थींदो न पॉज़िटिव ऐं नेगेटिव सुठो ऐं बुरो त बुराई बि ओतिरी तेज़ी सां असां गॾु असां वटि ईंदी आहे ऐं असां अगरि संभाले न सघूं त असां वटि असां सां कुझु बुरो थी वञे त तॾहिं कई बार माण्हू चईंदा आहिनि न इहो त एॾो पाठ थी करे त बि अहिड़ी छो आहे त बि अहिड़ी रुखी रुखी क्रोध करण वारी छो जो छा थींदो जीअं तव्हां गुरूअ खे भॻवान खे यादि कंदा आहियो न त तव्हां में शक्ति ईंदी आहे त हिन दुनिया में बुरी शक्ति बि आहे त उहा बुरी शक्ति तव्हां वटि उन ई तेज़ी सां ईंदी आहे पोइ त उन बुरी शक्ति जो सामनो न करे सघो था सम्झो तव्हां त सुबुह जो पाठ करे उथियो ॾाढो सुठो पाठ थियो ॾाढो सुठो सिमरन थियो त तव्हां जॾहिं कर्म क्षेत्र में ईंदा आहियो कोई ॻाल्हि आई त तव्हांखे गुस्सो बि एॾो ई ईंदो आहे माण्हू चईंदा अरे सुबुह जो त सुठी हुई हाणे छा थियुसि हिनखे त छा थींदो बुरी शक्ति बि तव्हां वटि उन ई तेज़ी सां ईंदी आहे इहे विकार बुरायूं भई परमात्मा जो आहे शांती प्रेम आनंद ज्ञान पवित्रता शक्ति इहे गुण ऐं रावण जा आहिनि काम क्रोध लोभ मोह अहंकार त पोइ जीअं जीअं तव्हां परमात्मा सां जुड़ंदव त बुरी शक्ति तव्हांखे रोकदी की भॻवान सां न जुड़ क्रोध कर लोभ कर मोह कर तव्हां चओ न असांजो भॻवान त चईंदो आहे क्रोध न कर उहो जेतिरो तव्हां भॻवान खे मञंदव न ओतिरो क्रोध जो भूत तव्हां वटि ईंदो लेकिन असांखे संभालणो आहे क्रोध न करणो आहे जी न कंहिं वटि जास्ती पैसा ईंदा आहिनि त चोर चोरी करण लाइ या माण्हू असांखे लूटण लाइ तयारु रहंदा आहिनि न अॼु जा करोड़पति शांति सां सुम्हंदा हूंदा अॼु त गवर्नमेंट उन्हनि खे टैक्स ॾियो ॿियो चोर ॿियो सभिनि जी हुननि जे पैसे ते नज़र हूंदी आहे वीचारो सुठी रीति सुम्ही बि न सघे त बाबा चए थो उअं ई जीअं परमात्मा जो सुठो लग्न लॻंदो आहे न सुठो भॻवान खे यादि कंदा आहियूं त ओतिरो बुरी शक्ति बि असां वटि ईंदी आहे की न भॻवान खे न मञ बुरा कर्म कर त असां में एतिरी शक्ति हुजणी खपे असां हुनखे संभाले सघूं हुन समय सम्झ में ई न ईंदो आहे पोइ जीअं जीअं माण्हू संभालंदो आहे तॾहिं तव्हां ठीकु आहे सॼो ॾींहुं मतिलबु भॻवान जो नाम वठंदा हलो लेकिन कर्म कंदव न कर्म करे भॻवान जो नाम वठणु ॾाढो ज़रूरी आहे जास्ती वेही करे भॻवान जो नाम वठणु सुठो न आहे छो जी जॾहिं वेहींदा आहियूं न त फालतू फालतू संकल्प ॾाढा ईंदा आहिनि
थोड़ो समय वियो, पोइ अर्थ कुझु ज्ञान जी ॻाल्हियूं पढ़ो, कोई सुठी सुठी ॻाल्हियूं पढ़ो, पोइ कर्म क्षेत्र में कर्म बि करो। छो कि जॾहिं वेही करे कंदा आहियूं न त जास्ती फालतू संकल्प ईंदा आहिनि, जास्ती इहे विकार बुराइनि जा संकल्प ईंदा आहिनि। त परमात्मा चईंदा आहिनि कर्म योगी ठहो, कर्म बि करो, मूंखे पंहिंजो साथी ठाहे करे करो। या थोड़ी देर घुमो, थोड़ी देर घुमी घुमी करे यादि करो। वेही करे यादि करण सां जास्ती त तव्हां घुमी करे भॻवान खे यादि करो त ॾाढो सुठो लॻंदो आहे, हुन सां मन जी ॻाल्हियूं करो। त परमात्मा अॼु चवनि था कि कोई बि असांजी निंदा बुराई, कोई बि असां सां बुरो करे थो, असांजे जीवन में विघ्न विझे थो, त सम्झो इहे असांखे छा सिखाइण आयो आहे, न छा सिखाइण आयो आहे। ज़रूरी न कि माण्हू असां सां हीअं हलनि था, असां सां प्रेम सां व्यवहार नथा करनि, असांखे बुरो बुरो चवनि था त असां दुखी थी वञूं, परेशान थी वञूं, असांखे लॻे असांजे जीवन में कुझु आहे ई न, सभु माण्हू असांखे ईअं था चवनि असां त बुरा आहियूं। भई माण्हू न जॾहिं ॿिया माण्हू उन्हनि खे चईंदा आहिनि न तव्हां बुरा आहियो, बुरा आहियो, बुरा आहियो, त उहो ख़ुदि खे बुरो ई सम्झंदा आहिनि। जे स्कूल में अगरि ॿार खे मैम चए न तूं पढ़ंदो न आहे, डफर आहे, डफर आहे, डफर आहे, तव्हां बि चओ हा पढ़े नथो, पढ़े नथो, त ॿार बि उहो ठहींदो वेंदो, हुन उहो पंहिंजी दिमाग़ उहो ठाहींदो वेंदो, हा मां पढ़ंदो त आहियां ई न, फालतू किताबियूं खणी छा करां। टीचर बि चए थी पढ़ंदो न आहे, मम्मी पापा बि चए थो पढ़ंदो न आहे, मां त पढ़ंदो आहे न, फालतू टाइम वेस्ट छो करां जॾहिं मूंखां पढ़ाई नथी थिए। त पोइ पंहिंजो मन ठाहे छॾंदो कि ठीकु आहे मां त नथो पढ़ां, चइण ॾे, मूंखां पढ़ाई त थिए नथी। की असां चऊं हीअ बुरी आहे, बुरी आहे, हिनजी नुंहुं ख़राबु आहे, हिनजी ॾेराणी ख़राबु आहे, हिनजी ननंद ख़राबु आहे, हिनजी ससु ख़राबु आहे, ख़राबु आहे, ख़राबु आहे। अगरि कोई तव्हांखे चए न कि फलानी ईअं थी करे, फलानी ख़राबु आहे, ख़राबु आहे, त चओ न सभु सुठा हूंदा आहिनि, कोई ॻाल्हि कोन्हे, हुननि में इहा कमी आहे, उहो बि ठीकु थी वेंदो। तव्हां बि सुठी रीति हलो, हिक में ख़राबी न हूंदी आहे, तव्हां में बि कुझु कमी हूंदी, तव्हां बि सुधारो, उहो बि सुधारे, ॿई मिली करे हलो। किसा बि असांखे ईअं न चइणो आहे हा अच्छा ईअं थी करे पोइ त ॾाढी ख़राबु आहे, पोइ त ईअं कंदी आहे, ईअं कंदी आहे, हिन सां असां उन्हनि खे बढ़ावो ॾींदा आहियूं। हा असां उन्हनि जी ॻाल्हि ॿुधूं, पोइ ज़रूरु हुननि जी बि कोई ग़लती हूंदी, या त पिछले जन्मनि जो हिसाब किताब हूंदो आहे, या हिन जन्म में बि तव्हांजी धीअ, तव्हांजी नुंहुं, कुझु बि कोई बि असांखे ॿुधाए कि फलानी ईअं थी करे, फलानी मूंखे ईअं कंदी आहे, डांटदी आहे, मारदी आहे, ईअं कंदी आहे, या त पिछले जन्मनि जो कर्म हूंदो, या हुन खां पुछो तव्हां बि कुझु कंदा आहियो छा। ईअं न कि तव्हांजी धीअ बिल्कुलु ठही सठी आहे, ईअं थोरी थी सघंदो आहे न। कुझु धीअ में बि हूंदो, कुझु ससु में बि हूंदो, कुझु ॿार में बि हूंदो, कुझु टीचर में बि हूंदो। हाणे टीचर चए थी ॿार पढ़े नथो, त ज़रूरु टीचर में कुझु पढ़ाइण जी कमी हूंदी, या तव्हांजे घर जो माहौल ठीकु न हूंदो, या माउ बाप सुठी रीति ध्यानु नथा ॾियनि, या हुनजे भाग्य में ई पढ़ाई न आहे। त असां चऊं चलो ठीकु आहे, तव्हां स्कूल में चेक करो, टीचर सभु ॿार कीअं था करनि, सभु ॿार ठीकु करनि था, चलो ठीकु आहे, हिकु टीचर न ॿी टीचर, चलो तव्हां ख़ुदि जो पंहिंजे घर जो माहौल ॾिसो कि असां ॿारनि खे ठीकु रीति माहौल ॾियूं था पढ़ाई लिखाई करण जो, कि असां ॿियो असां बार 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 असां ॿार खे चईंदा आहियूं न पढ़ 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 ईअं कर, त ॿार फ्रस्ट्रेट थी वेंदो। हुनखां असांखे फ्रेंडली वे में पुछणो, चलो ठीकु आहे तोखे पढ़ाई करणी थी, लेकिन हीअं हीअं करिणो थी, एतिरो एतिरो तूं जीअं कर भले, लेकिन करिणो त आहे, थोरो सो ई कर, चलो ठीकु आहे। त हीअं हीअं करे न असांखे हिक जे मथां ई न कि इहो ई ख़राबु आहे, न कुझु ॿी कारण बि हूंदा आहिनि जंहिंजे कारण माण्हू जे जीवन में लड़ाई झगड़ो थींदो आहे, या ॿार पढ़ी नथो सघे, या कोई बि कारण आहे। छो कि दुनिया में अॼु ॾिसो माण्हू थोरो बि सहन नथो करे सघे। अॼु ॿारनि खे बि माण्हू कुझु चए थो त ॿार बि माउ पीउ खे मारण में देरी नथा करनि। पहिरियों त ख़ुदि ईअं हली वेंदा, मायूस थी वेंदा हुया, अॼु त ॿार माउ पीउ खे ई मारे छॾींदा आहिनि। अॼु जी दुनिया ईअं आहे। परमात्मा चए थो अचण वारी दुनिया में न हर हिक जे जेब में खंजर हूंदो। जीअं थोरे माण्हू अॼुकल्ह दुनिया में पिस्तौल आहे सभिनि वटि, थोरनि माण्हुनि वटि त आहे ई सही, थोरो बि कुझु कयईं बसि मार।
मुसलमान त छा था करनि अॼुकल्ह, थोरो बि कुझु कयो हल गलो कट। त हाणे घर घर में परमात्मा जेतो अचण वारो समय अहिड़ो आ, हर माण्हू वटि अस्त्र शस्त्र हूंदा, छोजी सहन शक्ति न आहे। कोई बि कुझु चए, अॼु तव्हां दुनिया में ॾिसो, ॿार खे बि माउ पीउ थोरो कुझु चवनि था न, माउ पीउ खे ई मारे था छॾनि। अहिड़ी दुनिया इहो कलयुग जो अंत जो समय थो हले। हाणे अञा ॿियो कलयुग नंढो न आहे, बसि इहे हाणे अंत थियण वारो आहे। हाणे इहे अंत जो समय अची वियो आहे। बाबा चए थो ॾिसो त कहिड़ी कहिड़ी घर में माण्हू मिलण था अचनि, मारे था वञनि। हाणे ॿुधाए इहे केरु सॾु कंदो? अॼु माण्हू खे केरु सॾु कंदो? कोई कंहिंखां मिलण बि अचे त बि डिॼी डिॼी करे माण्हू सॾु करे, हले इहे कुझु ग़लति न करे वञे। पहिरियों त माण्हू जादू टोनो कंदा हुया न, पहिरियों त माण्हू जादू टोनो कंदा हुयसि त माण्हू डिॼे ई नथो, बसि मारेसि। त सिर्फ़ु इहे न, ॿाहिरां वारा न संबंधी बि आहे। अॼु ख़ासि करे प्रॉपर्टी जे कारण त माण्हू ॾाढो ई हिक ॿिए खे, संबंधियुनि खे, माउ पीउ खे, ॿारनि खे मारनि था। अॼु ॾिसो माण्हू चए थो सभु मुंहिंजे नाम जो हुजे, सभु प्रॉपर्टी मुंहिंजे नाम जी हुजे। तव्हांजे नाम जी हूंदी त छा कंदव? मेन त ॻाल्हि आहे न, घर में सभु मिली जुली करे सुख शांति सां रहो। अॼु तव्हांजे नाम जो घर थी बि वञे, पर हुन घर में तव्हां ई रहो त छा कंदव हुन चार दीवारियुनि वारे घर में? त अॼु माण्हू सुख शांति ख़ुशी खे नथो ॾिसे, बसि मुंहिंजे नाम ते प्रॉपर्टी हुजणी खपे, मुंहिंजी प्रॉपर्टी हुजणी खपे, मूंखे हिसो मिलणो खपे। ये प्रॉपर्टी हिस्से जे चक्कर में अॼु माण्हू घर घर में हिक ॿिए जो दुश्मन लॻो पियो आहे। अॼु माउ पीउ खे बि ॿार छा था चवनि, त हीअ प्रॉपर्टी ॾे, ओ भले वञे। माण्हू भाउ चईंदा न, इहे भाउ इन अलॻि थी वेंदा न, असांखे प्रॉपर्टी मिले किथे भाउ असांखे धोखो न ॾेई छॾे। त माण्हू अलॻि अलॻि थी करे पंहिंजे पंहिंजे नाम ते प्रॉपर्टी रखी वेठा आहिनि, पर सुख शांति त न आहे, ख़ुशी त न आहे। अॼु तव्हां बाबा चए थो ॾिसो, सहज मिले सो दूध बराबरि, मांगी वरितो त पाणी, खीची वरितो त रक्त बराबरि। अॼु माण्हू हिक ॿिए सां छीना झपटी करे थो, छीना झपटी करे करे प्रॉपर्टी पंहिंजे नाम ते बि रखाए छॾी, पैसा बि वरितई, पर उनखे सुख कीअं मिलंदो? जे रक्त खे पीअण में सुख मिलंदो, सुठो लॻंदो? पर अॼुकल्ह माण्हू हिक ॿिए जो खून पीअण पसंदि था करनि। खीर कंहिंखे सुठो नथो लॻे, अॼु माण्हू खीर बि नथा पीअनि, चवनि था खीर बि ख़राबु आहे। दुनिया में खीर बि ख़राबु थी वियो, पाणी बि ख़राबु थी वियो, रक्त पीओ, खून पीओ हिक ॿिए जो। छो जी माण्हू छीना झपटी करे 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 थो न, छीना झपटी करे कमाए थो, छीना झपटी करे प्रॉपर्टी थो वठे, छीना झपटी करे पंहिंजे माउ पीउ खां प्रॉपर्टी वठी करे। चलो ठीकु आहे, छो जी बुजुर्ग ॾिसो, ॿारनि जी बि ग़लती न आहे त बुजुर्ग जी बि न आहे। अगरि असां ॾिसूं त बुजुर्ग बि अॼु घर वेठे पोइ हिकु ॿार खे एतिरो ॾींदा आहिनि की हुनमें थोरो भेदभाव ईअं थी वेंदो आहे। ॿियो बुजुर्ग बि अञा ताईं घर गृहस्थी में ई लॻो रहंदो त ॿारनि खे बि पसंदि न ईंदो। छो ॾिसो अॼुकल्ह केॾा केस थियनि, ॿार पंहिंजे माउ पीउ खे वृद्ध आश्रम में छॾे था अचनि, माण्हू त सोचदा भई हिननि जा ॿार सुठा न आहिनि। लेकिन तव्हां ॾिसो, तव्हां ॿार पैदा करो, पोइ चओ भई सभु हुनजी शादियूं बि करायो, हाणे हुनजा ॿार थी विया, शादी थी वई, त घर हिकु ई आहे। हिकु बुजुर्ग खे छा खपे? बुढ़ापे में माण्हू खे छा खपे? भॻवानु उहो। अगरि तव्हां भॻवान हुन समय बि तव्हां चईंदव असांखे एॾो कुझु खपे, हीअं खपे, हीअं खपे, त तव्हां संभाले त सघंदव न। कई बार बुजुर्ग जी बि ग़लती हूंदी आहे, कई बार ॿारनि जी बि ग़लती हूंदी आहे। त असांखे हर ॻाल्हि दुनिया में सोचे सम्झी, असां डायरेक्ट ईअं न चई सघंदा हिन जा ॿार ख़राबु आहिनि, हिन जी नुंहुं ख़राबु आहे। काथे काथे माउ पीउ जी बि ग़लती हूंदी आहे। बुढ़ापे में बि माण्हू चए मां घुमां, खायां, पीयां, बुढ़ापे में हूंदा भई
माण्हू जवानी में सोचे थो, जॾहिं गृहस्थी में आहे त सोचे थो हा मां एतिरा नाम जपां, ईअं करां ईअं, लेकिन समय न मिलंदो आहे। हुन समय ॿारनि चईंदो आहे अरे ॿारनि ॾाढो परेशान करे रखियो आहे, मां नाम नथी जपे सघां। त तव्हांखे बुढ़ापे में समय मिलियो आहे त हुन समय खे यूटिलाइज़ करो न। शरीर बीमार आहे, ॿियो ई सुठो लेटा पियो पंहिंजो शरीर हलंदो ज्यादा त चईंदा ये कम कर ये कम कर, चलो ठीकु आहे लेटा हलो, पंहिंजो जाप जपता रहो, नाम जपता रहो। इहो ई त समय मिलंदो न। वरी ॿियो जन्म वठंदव, वरी ॿार थींदा, पढ़ाई कंदव, वरी शादियूं कंदव, गृहस्थी में फंसदव, वरी अलाए कॾहिं भॻवान जो नाम जपण जो समय मिले। त ॾिसो बुढ़ापो मतिलबु तव्हांखे समय मिलियो आहे। हिन समय में बि मुंहिंजो पुटु, मुंहिंजो पोतरी, मुंहिंजो फलानो, मुंहिंजो पैसो, मुंहिंजो सोनो, हिन में समय छो था गवायो? ॾिसो पहिरियों माण्हू बुढ़ापे में भॻवान जो नाम जपंदो हुयो। अॼु भॻवान जो नाम नथो जपे न त ॿार ई हुनखे घर खां कढी था छॾनि। त पोइ वृद्ध आश्रम में वञी करे भॻवान जो नाम जपंदा, चईंदा न दुख में ई सिमरन कंदा आहिनि। अरे बुढ़ापो तव्हांखे समय मिलियो आहे भॻवान जो नाम जपण जो, पंहिंजा पाप धोइण जो, पंहिंजो पुण्य जो खातो जमा करण जो। हिन समय खे असांखे यूटिलाइज़ करणो खपे। अञा ताईं मुंहिंजा ॿार, मुंहिंजा पोतरा दोतरियूं, मुंहिंजा पैसा, मुंहिंजो धन, मां हीअं कंदी हुअमि, मां हीअं ऐश कया। अरे कया हाणे त ॿियो जन्म वठण जो समय आहे, हाणे त भॻवान जो नाम जपण जो समय आहे, ॿियो पाठ वॼाइण जो समय आहे हाणे न। अच्छा, मीठी मीठी सिकले जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदाना माया के दुश्मन जे बजाए पाठ पढ़ाइण वारा सहयोगी समझ हिकरस रहण वारा माया जी ठहो। बाबा चईंदा आहिनि कि माया अर्थात विकार, बुरायूं, कमज़ोरियूं असांखे ईंदियूं आहिनि पाठ पढ़ाइण। हिन सां घबरायो न, हिन सां पाठ पढ़ी वठो। कॾहिं कोई ॻाल्हि ईंदी जंहिंसां असांजी सहन शक्ति वधंदी, कॾहिं कोई ॻाल्हि ईंदी जंहिंसां असां शांत रहण सिखी वेंदासीं, कॾहिं कोई ॻाल्हि ईंदी जंहिंसां असां भॻवान ते विश्वास करणु सिखी वेंदासीं, कॾहिं कोई ॻाल्हि ईंदी जंहिंसां असां माण्हुनि खे सम्झणु सिखी वेंदासीं। चईंदा आहिनि न माण्हू की जॾहिं खां उहो थियो न तॾहिं खां मां ॾाढो समझदार थी वियमि आहे। पहिरियों मां एॾी सम्झ सां कमु न कंदी हुयमि, लेकिन उहा ॻाल्हि थी तॾहिं खां मां सम्झी वियमि आहे की हीअं अहिड़े माण्हू सां हीअं निपटो। त मतिलबु उहो माण्हू जो बि आयो उहो असांखे सिखाइण आयो हुयो। त हुननि सां हर ॻाल्हि सां पाठ पढ़ो। हिन हर हिकु ॻाल्हि में ईअं हिकदमि उहा अशांत न थियो, घबरायो न, हलचल में न अचो, अरे इहे छा थी वियो, अरे इहे जो थियो आहे जो आयो आहे मूंखे हिनखे पार करिणो आहे, हीअ ॻाल्हि मूंखे कुझु सिखाइण आई आहे, मां उहो कमु उन रीति करे करे हिनखे पार कंदमि त मां सिखी वेंदमि। कोई कोई ॻाल्हि असांखे ॾाढो सहन करणु सेखारींदी आहे। वैसे असांखे सहन शक्ति न आहे, लेकिन उन ॻाल्हि खां पोइ असां में सहन शक्ति अची वेंदी आहे। त उहो ॻाल्हि जे कारण असां सहनशील आत्मा थी वियासीं न। हिन करे कोई बि माण्हू असांजे जीवन में विघ्न विझे थो न, परेशान करे थो, त सम्झो इहो मुंहिंजो दोस्त आहे, इहो मुंहिंजे जीवन में मूंखे परेशान थो करे, त ॿियो ई मां परमात्मा खे यादि करे हलां थी त मूं में सहन शक्ति वधे थी। त माया खे दुश्मन जे बजाए पंहिंजो असांखे पाठ पढ़ाइण वारी सम्झो। घबरायो न कि अरे असां हारजी न वञूं, न, हीअ असांखे किराए न, हीअ असांखे धोखो न ॾे। पाठ पक्को करे करे अंगद जे समान अचल ठही वेंदो। कॾहिं बि कमज़ोर ठही ऐं कॾहिं बि जीवन में न कमज़ोर ठही करे न हीअं न चओ अरे वरी हीअं न थिए, वरी हीअं न थिए, वरी हीअं न थिए। हा, अटेंशन रखिणो ईअं न थिए, लेकिन असां जॾहिं जीअं आह्वान कंदा आहियूं अरे हीअं न थी वञे, पोइ उहो सोचण लॻी वेंदा आहियूं। त इहो जीअं आह्वान थी वियो,
असां हाणे माया खे पूरी रीति विदाई ॾियूं। कॾहिं बि कोई बि कमज़ोर संकल्प असांजे मन में न अचणो खपे। त बाबा चए थो सर्व कमज़ोरियुनि खे ख़तम करो हाणे। रावण खे जलाइण अर्थात सभु विकार बुराइनि खे विदाई ॾियो। इहो ई सच्चे सच्चो दशहरो मल्हाइण थी वियो। स्लोगन आहे हर संकल्प में दृढ़ता जी महानता हुजे त सफलता मिलदी रहंदी। कोई बि कर्म करो न हुनमें दृढ़ संकल्प हुजणो खपे, पक्को कि मूंखे ये करिणो ई आहे, हीअं मूंखे ठहिणो ई आहे, त असांखे जीवन में सफलता ज़रूर मिलदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे याद करो।